बाबा मुंहिंजे भाउ जा कातिल ऐं मुंहिंजी माउ जा कातिल पकिड़े ॾियो ऐं अपील थो करियां वॾनि ते मुंहिंजे भाउ जा कातिल। बदीन वेझो थरकोल रोड लॻ घोनी मोरी ते मरहूम रमज़ान कंवर जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाजी कैंप इंसाफ़ जो मुतालबो। बदीन वेझो कुछ महीना अॻु 7वीं क्लास जे शागिर्द मरहूम रमज़ान कंवर जे बेदर्दी सां क़त्ल ख़िलाफ़ वारसनि समाजी अॻवाननि इलाइक़े वासियुनि थरकोल रोड ते घोनी मोरी स्टॉप ते एहतजाजी कैंप क़ाइम करे छॾी आहे, जेका इंसाफ़ मिलण ताईं जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त मरहूम रमज़ान कंवर खे बेरहमी सां क़त्ल करण बैदि संदसि लाश हिकु सुनसान घर में बेहुरमती सां टंगियो वियो हो। हिननि इल्ज़ाम हयो त वाक़े जी जांच ऐं पोस्टमार्टम अचण बावजूदि ज़िम्मेवारनि खे कानून जे कटाणे में अञा ताईं नाहे आंदो वियो। एहतजाज कंदड़नि मूजिबि जॾहिं मरहूम जी वालदा खे पोस्टमार्टम रिपोर्ट बाबति आगाह कयो वियो त हू शदीद सदमे सबबि बार बार पंहिंजे पुट लाइ इंसाफ़ जाऊं दाहूं कंदे कंदे फौत थी वई। उन्हनि चयो त की खानदान मां माउ ऐं पुट जे विछोड़े जो दर्द अॼु बि इंसाफ़ जी ओसीअड़े में आहे। मुज़ाहिरीन हुकूमत वक़्त पुलिस ऐं लाॻापियल आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़े जी शफ़ाफ़ ऐं गैर जानबदार जांच कराए जवाबदारनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे कानून मूजिबि सज़ा ॾिनी वञे। हिननि ख़बरदार कयो त जेकॾहिं इंसाफ़ क़ाइम न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधीक वसी कयो वेंदो। वधीक ॾिसंदा हिन रिपोर्ट में। मासूम रमज़ान के कातिलनि खे ज़ाहिर करण लाइ तक़रीबन 4 महीना थी विया आहिनि। वारस ऐं ॿिया सभई दौड़ी थका आहिनि। पुलिस को बि एक्शन न वरितो ऐं को बि तदारक न थियो। इन जे करे अॼु एहतजाजी कैंप सीटेक रोड ते लॻाई वई आहे, जेका जेसी ताईं ही कातिल ज़ाहिर न थींदा तेसी ताईं इहा कैंप जारी रहंदी। इन जे लाइ आऊं अॼु वरी SSP साहब बदीन खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे एक्शन वठी पुलिस खे इताद करे ऐं हिन मासूम जा कातिल ॻोल्हिया वञनि। ही क़त्ल हिकिड़ो क़त्ल न आहे, पर उनजी मासूम जेका माउ हुई, बिजड़ी माउ हुई, उहा बि दाऊं करे रड़ियूं करे उहा बि अटैक थी वियो, उहा बि मरी वई। 2 क़त्ल थी विया आहिनि ऐं इहो कातिल हिकिड़ा त इहे 2 क़त्ल थी विया, वरी इहो कातिल जेको आहे इहो वरी के ॿिया मासूम क़त्ल कंदो। तंहिंजे करे आऊं अपील थो करियां ऐं बाक़ी जेके बि सियासी समाजी धुरियूं आहिनि ऐं जेके बि मज़हबी धुरियूं आहिनि ऐं मौजूद माण्हू आहिनि राज्यनि जा ॻोठनि जा, उन सभिनी खे आऊं गुज़ारिश थो करियां, अपील थो करियां त महिरबानी करे हिननि जो साथ ॾियो ऐं हिन कातिल ॻोल्हाइण में असांजी मदद करियो ऐं पुलिस ते प्रेशर विझी ही को असां कातिल ॻोल्हियूं। इन जे लाइ सभई अचो ऐं अची जेको सो गॾु थियो त जीअं कुझु न कुझु करे सघूं, न त ही कातिल वरी ॿिया क़त्ल कंदो। इन करे आऊं अॼु वरी बि चीफ जस्टिस ऑफ सिंध ऐं पंहिंजो सेशन कोर्ट बदीन, SSP साहब बदीन, DC साहब बदीन ऐं टिनि वसवारनि खां घुरो थो करियां त महिरबानी करे हिननि जे वारसनि सां, रमज़ान जे वारसनि सां इंसाफ़ करियो, रमज़ान जे खून सां इंसाफ़ करियो।